अस्सलाम वालेकुम दोस्तों, हवेली ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हां शेयर कंदा हलूं। हवेली ड्रामो दोस्तों 72 खां मथे ईंदो या बंद थी चुको आहे। अॼु तव्हांखे क्लियर कट असां ॿुधाईंदासीं। हवेली ड्रामो हिकु बहितरीन सोप सीरियल ऐं कामयाब सोप सीरियल आहे ऐं इन जी अचण वारी किस्त जेका 72, 73, 74 ये दोस्तों फ़िलहाल अॻिते तैयार न आहिनि ऐं शूटिंग हली रही आहे, लगातार हली रही आहे ऐं 72 एपिसोड तमामु जल्द अची वेंदो तव्हां ऐं असांजे आॾो। थी सघे थो राति देरि ताईं को प्रोमो वग़ैरह बि अची वञे, मतां इन एपिसोड जो को टुकड़ो रखियो हुजे राति देरि मदेरि हलाए छॾनि, लेकिन हवेली ड्रामो बंदि पको न आहे थियो। इंशाअल्लाह तमामु जल्द हलंदो रहंदो। इन जी शूटिंग जेको आहे हली रही आहे। हिन टाइम स्टार्ट आहे हैदराबाद में। ही हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हवेली ड्रामो ऐं जेको शूट थी रहियो आहे इन जेका बि एक्टर आहिनि ऐं लगातार शूटिंग में मसरूफ़ आहिनि। कुझु ॾींहंनि खां वठी सिर्फ़ु आज़म मेगल जे करे ड्रामो कुझु ॾींहं पोइना थियो हुयो। आज़म मेगल दुल्हाब जी शूटिंग में मसरूफ़ आहे, 3 स्पेल 4थे स्पेल जी, ऐं हवेली ड्रामे जो बि 4थो स्पेल आहे। तव्हांखे ख़बर आहे हाणे हवेली ड्रामो 102 ताईं इन खे तयारु कयो वेंदो, वरी पोइ 5 स्पेल स्टार्ट थींदो, उहो बि जेको आहे तयारु कयो वेंदो। लेकिन हाणे जेको अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त साले सां सुठो असरु न थींदो, यानी उन सां हिकु त उन खे ज़ाल ज़लील ख्वार करे रही आहे, ॿियो त उन जे करे दुश्मन आहिनि ऐं दुश्मन पुॼी बि वेंदा जिथे ही रहियल आहे हैदराबाद में, ऐं दुश्मन उते पहुची बि वेंदा ऐं इन्हनि ॿिन्ही खे पकिड़े वठंदा। अहिड़े हिसाब सां पीर बख़्श जेको आहे तंग थी हाल हक़ीक़त ॿुधाईंदो त मूं खां पोइ जॾहिं तव्हां मूंखे पकिड़े आयो, जॾहिं तव्हां ॻोठ ते फायरिंग कई, उन टाइम मूं साले खे उतां भॼाए छॾियो हुओ ऐं हिन टाइम उहो अलाए किथे आहे।